अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कंहिंजी बि ब्लैकमेलिंग में न ईंदुसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां छंछर ते क़ौमी असेंबलीअ मां एतमाद जो वोट वठण जो ऐलान। क़ौम खे ख़िताब इमरान ख़ान चयो आहे त पैसनि ते थींदड़ सेनेटर क़ौम जी ख़िदमत न पर करप्शन कंदो आहे। इक़्तिदार में हुजां या ॿाहिरि उन्हनि खे इनारो न ॾींदुसि। असांजा 15 मेंबर विकिरो थिया आहिनि। इलेक्शन कमीशन ॿुधाए त हिन सेनेट में करप्शन खे रोकण लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान इलेक्शन कमीशन खां सवाल कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट में सभिनी चोरनि ओपन बैलेट जी मुखालिफ़त कई। इलेक्शन कमीशन खे हाणे जवाबु ॾियणो पवंदो। सेनेट चूंड में शिकस्त खां पोइ वज़ीर आज़म सां इदारे जी सरबराह जी मुलाक़ात न करणु घुरिजे। हा, इदारे खे पंहिंजे हदुनि में रही कमु करणु घुरिजे। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ बिलावल भुट्टो ज़रदारीअ सां मुलाक़ात बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान शिकस्त बैदि इलेक्शन कमीशन ते इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। ख़ान साहब खे तस्लीम करणो पवंदो त चइनी सूबनि खेसि रद्द करे छॾियो आहे। इमरान ख़ान खे घर भेड़ो करण जो वक़्तु अची वियो। घबराइणो न आहे। जूं ॻाल्हियूं कंदड़ इमरान ख़ान पाण घबराइजी वियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेतमादी रिथ कॾहिं ऐं कीअं ईंदी, फ़ैसिलो PDM कंदी। हाणे कठपुतलीअ जो ड्रामो न हलंदो। पंजाब में बेतमादी रिथ अची सघे थी। PDM वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश न करण जो उसूली फ़ैसिलो करे वरितो। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान, आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ विच में थियल राब्तनि दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां एतमाद वारो वोट वठण वारे अमल जो हिसो न बणजण ते इतफ़ाक़। आसिफ ज़रदारीअ चयो आहे त गॾियल हिकमती अमलीअ सां हुकूमती उम्मीदवार खे शिकस्त ॾिनी। सेनेट चेयरमैन जो बि फ़ैसिलो गॾियल तौरु कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी मुलाक़ात। DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद बि मुलाक़ात में मौजूदु हुयो। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात दौरान मुल्क जे सलामती ऐं दाख़िली सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सेनेट चेयरमैन सादिक संजराणीअ जा हुकूमत पारां सेनेट चेयरमैन लाइ ॿीहर नामज़दगीअ बैदि सियासी पार्टियुनि सां राब्ता। सादिक संजराणीअ जो MQM जे कन्वेनियर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं पंजाब जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाहीअ खे फ़ोन। सेनेट चेयरमैन लाइ इलेक्शन में वोट ॾियण जी दरख़्वास्त। सादिक संजराणी हुकूमत जे ॿियनि इत्तेहादनि सां बि राब्तो कंदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त काला वज़ीर आज़म एतमाद जो वोट वठण जो फ़ैसिलो कयो। अॼु स्पीकर इजलास हुई अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो। सेनेट चूंडुनि खे हिकु ॾींहुं बि नाहे थियो। स्पीकर हाणे खां ई भॼी रहियो आहे। राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त सेनेट चूंडुनि में हुकूमती मेंबर्स गो इमरान गो जा नारा हयां। PTI वटि हुकूमत करण जो जवाज़ नाहे रहियो। वाहिद रस्तो आहे त वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई अवाम वटि वञे। पीपल्स पार्टीअ जे अॻवान ख़ुर्शीद शाह चयो आहे त शहरयार आफ़रीदीअ मथां कावड़ कंदड़ इमरान ख़ान जो पंहिंजो वोट बि ज़ाया थियो। जेको शख़्स वोट कास्ट करणु नथो ॼाणे उहो हुकूमत कीअं हलाए सघे थो। शहरयार आफ़रीदी सही करे वोट कास्ट कयो त इमरान ख़ान कावड़ में बैलेट पेपर ते मार्क जो निशानो लॻायो। हुकूमत IMF खां कर्ज़ वठी पगारूं अदा करे रही आहे। उन वटि को बि कमु करण लाइ पैसा नाहिनि हूंदा। ख़ैबर पख्तूनख्वा में समूरो पैसो एशियन डेवलपमेंट बैंक जो आहे। KP हुकूमत खां पुछियो वञे त केतिरो पैसो पगारुनि में विरहायो वियो आहे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा शहरीअ जे प्रमोशन अलाउंस बाबति केस में रिमार्क्स। पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअत्तिल। नेब कराचीअ जे नयर वसीम अख्तर ख़िलाफ़ जांच तेज़ करे छॾी। 4 सालनि दौरान बाग़ इब्ने कासम ते थियल ख़र्च जा तफ़सील तलब। नेब जी जांच आफ़ीसर ख़त लिखी 2006 खां 2020 ताईं इब्ने कासम समेत कराचीअ में पार्क्स जी मरम्मत, बहाली ऐं ख़ूबसूरतीअ ते थियल ख़र्चनि जा तफ़सील तलब करे वरिता। इस्लामाबाद हाई कोर्ट ISI जे अॻूणे सरबराह लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड असद दुरानीअ जो नालो ECL मां कढण जो हुकुम ॾेई छॾियो। हैदराबाद में हद दख़िलियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। लतीफ़ाबाद में शादीहाल, दुकान ऐं होटलुनि आॾो कयल कब्ज़नि खे हटायो वियो। कराची कोरंगी वेटा चौरंगीअ जे वेझो मुसल्ह माण्हुनि जी लुटमार। बैंक मां पैसा वठी ईंदड़ बुज़ुर्ग शख़्स खां 3 मोटरसाइकिल सवारनि तशद्दुद करे पैसा फुर करे फ़रार थियण में कामयाब थी विया। लाहौर जे इलाइक़े काहिनानो जे ॻोठ बदूकीअ में नौजवान मज़दूर ज़हीर जो पंहिंजे 600 रुपया मज़दूरी घुरण ते बासर माण्हुनि
16 साल नौजवान खे अगवा करे नामालूम जॻह ते खणी कुहाड़ियुनि सां ज़ालमाणो तशदुद कयो, जंहिं ते मुतासिर जे पीउ IG पंजाब ऐं वसवारनि खां आसिफ ऐं अबरार ग्रुप खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ जी घुर कई आहे। मोरोलगो ॻोठ गोलो पोठो में पुलिस ऐं सिविल कपिड़ा पहिरियल माण्हुनि हिदायतुल्ला लांघा जे घर में दाख़िल थी निंड सुतल घर भातियुनि औरतुनि मासूम ॿारड़नि ते तशदुद करण वारे अमल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में अॻवाननि मिसबात अलाइबा चई सिकंदर अली नादिर अली ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असां निंड सुतल हुयासीं त अचानक पुलिस ऐं सिविल कपिड़ा पहिरियल शख़्स असां मथां तशदुद करणु शुरू करे ॾिनो। असांजे नौजवान असलम लांघा खे पिणु पुलिस खणी वई आहे। हुननि चयो त असांजे नौजवान दिलावर लांघा 8 महीना अॻु पसंदि जी शादी कई हुई, जंहिंजो केस अदालत में पिणु हलंदड़ आहे। उन बावजूदि पुलिस ऐं सिविल कपिड़ा पहिरियल असांजे घरनि ते चढ़ाई कई, जंहिं ते हुननि इंसाफ़ जी घुर कई आहे। डेरा गाज़ी खान थाणे जी हद दराम जे इलाइक़े गेडरवाला में पुलिस ऐं धाड़ेलनि जी आमो साम्हूं फायरिंग, जंहिं जे नतीजे में हिकु पुलिस एहलकार जलील शहीद ऐं जॾहिं त 2 धाड़ेल पिणु मारिया विया। टंडो मोहम्मद खान में हैदराबाद बदीन रोड ते सिजावल चौक ते हिकु होटल अंदरि फायरिंग, 2 नौजवान क़तल। ॿुधायो पियो वञे त 2 नौजवान होटल में वेठल हुया ऐं कंहिं ॻाल्हि तां विड़ी पिया। हिकु नौजवान ॿिए मथां फायर करे क़तल करे छॾियो, बाद में पाण खे बि फायर करे क़तल करे छॾियो। ॿिन्ही जा लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया। पुलिस पारां वधीक जांच जारी, जिन मां हिक जी सुञाणप अकरम ज़ैनोर वलद मोहम्मद खान तौरु थी आहे ऐं जॾहिं त ॿिए जी सुञाणप अञा ताईं नाहे थी सघी। शागिर्द जदोजहद जे आलमी ॾियारे जे हवाले सां सिंध स्टूडेंट काउंसिल पारां अयाज़ पड़ियाड़ा सदको सोहज़ार राजपर काशिफ लाखो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में पैदल मार्च कढियो वियो, जेको मुक़ररु रस्तनि खां थींदो नवाबशाह प्रेस क्लब पहुतो, जिते अॻवाननि चयो त हिन वक़्तु सिंध बिटे अज़ाब में मुब्तला आहे। हिकु तरफ़ धारी आबादकारी करे सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे, जंहिं ते हुननि मुतालबो कयो त तालीमी इदारनि में शागिर्दनि खे यूनियन तां पाबंदी ख़तमु कई वञे। 4 मार्च सिंध शागिर्दनि जे जदोजहद जे ॾींहं ते भरपूर नमूने सां मल्हाइण लाइ इज्तमाही जदोजहद खे यकीनी बणायो वञे, जाली डोमिसाइल वारनि मथां सख़्त कार्रवाई कई वञे। नवाबशाह डिप्टी कमिश्नर अबरार अहमद जाफ़र पोलियो ख़िलाफ़ क़ौमी मुहिम जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ थियल इजलास जी सदारत करे रहियो आहे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।